सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे जी असांजे जीवन में ॾुखियो ॾींहुं अचे ई न, असांजे जीवन में तकलीफ़ अचे ई न। इन्हीं करे चओ मतलब टी अख खोले रखो, यानी पंहिंजी ॿुधी ऐं सम्झ खे खोले रखो। ग़लति चीज़ खे पासीरो कंदा वञो, चङी चीज़ खे वठंदा वञो, चङी चीज़ खे खणंदा वञो। ऐं जॾहिं असां चङी चीज़ खे खणंदा बि आहियूं त पोइ असांजो केतिरो नतीजो बहितर रहंदी आहे। जीअं भगत साहिब जो मिसाल आहे, साईं कंवरराम साहिब जो। जॾहिं कई शख़्स कुझु सामान पैसा फिरोज जी टोकरी में वठी रखी करे उनजे घर मोकिले छॾिया, ऐं जॾहिं उनखे पतो पियो त कंहिं मोकिलिया जाते जंहिं मोकिलिया उनखे घुरायो भई तूं इहो छो कयो? चई छा इहे त सम्झे साम्हूं वठंदा कोन, जेको बि आहे त ॿियनि खे ॾेई छॾींदा। तंहिंजे करे मां इन बहाने पंहिंजे घर मोकिलिया भई उते यूज़ थिए। तॾहिं भगत साहिब चयोसि तूं त सम्झी अखियुनि खे चयो कोई न ॾिसंदो, पर मूंखे उन सचे साईं जो हुकुम, उन सचे साईं चयो आहे त जेको मिले ई ॾेई छॾिजांइ। मूंखे माण्हू त न ॾिसंदा, पर उहो सचो साईं ॾिसण वारो त ॾिसे सघे थो न। पोइ उन जेको मां कहिड़ो मुंहुं खणंदुमि, उनखे छा चवंदो? त जंहिं ॾींहुं असांजी सोच हलंदी आहे तो मालिक उहो ईश्वर ॾिसे थो, उहो सचो साईं ॾिसे थो, त पोइ असां ग़लति कमु कीअं कंदासीं? पोइ असां ग़लति चीज़ कीअं कंदासीं? तंहिंजे करे ईश्वर ॾिसे थो, इन करे चयो वेंदो आहे। छाकाणि त इंसान छा कंदो आहे? जेकॾहिं कोई चङो कमु कंदासीं त मिलंदो ई छा, वधि वधि हिकु ॿ तारीफ़ कंदा, कोई चङो चवंदो टे ॾींहं वरी ओड़ा जा ओड़ा छा थींदो? जेकॾहिं कोई ग़लति कमु कंदासीं बि सही, ॿ ॾींहं गिला वरी टे ॾींहं सभु गॾु हूंदासीं, छा थींदो? कुझु थींदो थोरे कुझु बि। संसार कंदो ई छा आहे? ॿ टे ॾींहं नेकी आहे, ॿ टे ॾींहं गिला आहिनि, खां मथे छा कंदो? पर जेको कर्म ॾियण वारो आहे फल, उहो त पंहिंजो कमु करे ॾेखारींदो, उहो त पंहिंजे मौक़े ते पंहिंजो सभु कुझु करे ॾेखारींदो। तंहिंजे करे असां कॾहिं बि टी अख जो मक़सदु आहे ॿिए ते डिपेंडेंट न थियो। ॿियो छा थो चए, ॿियो जेको चवंदो छा कंदो? लेकिन असां पंहिंजा जज पाण बणिजी वञूं। टी अख जो मक़सदु आहे पंहिंजा जज पाण बणिजी वञूं। भई ॿिए ते न, भई कर्म जेको कंदासीं फल मूंखे मिलंदो, पाड़े वारे खे थोरे मिलंदो। छा कंदो? गाॾी खणो आहे उनखे थोरे मिलंदो, कंदो बि छा? उनजे वास बि छा आहे? तंहिंजे करे पंहिंजे रिज़ल्ट खे असां पाण साम्हूं रखूं। जंहिं ॾींहुं पंहिंजे नतीजे खे पाण साम्हूं रखंदासीं असां सही फ़ैसिलो करे सघंदासीं। ऐं जेसि ताईं असां पंहिंजे नतीजे खे ॿिए जे हवाले करे छॾींदासीं, असां पोइ पापी बणिजी वेंदासीं। सिर्फ़ु ॿिए जी अखियुनि खे धोखे ॾियण जी कोशिशि कंदासीं। चवंदासीं ॿियो न ॾिसे, ॿियो तारीफ़ करे, ॿिए खे ग़लति चीज़ जो पतो न पवे। न पवे न पवे, कंदो ई छा? असांजो थींदो ई छा? उहो कर्म जो फल कोई थोरे ॾींदो। लेकिन जंहिं ॾींहुं असां पंहिंजा जज पाण बणियासीं, उन ॾींहुं असां कॾहिं धोखो न खाईंदासीं। ऐं जंहिं ॾींहुं पंहिंजी वाग ॿियनि जे हथ ॾिनीसीं त पोइ कॾहिं बि असां धोखे खां बची न सघंदासीं। तंहिंजे करे टी अख जो मक़सदु आहे पंहिंजी सम्झ ऐं ॿुधी खे असां खोले करे रखूं। असांजे जीवन में जेकॾहिं को दुख अचे न, तकलीफ़ अचे न, छाकाणि त असां इंसान जेके बि आहियूं, असांजी हिकिड़ी नेचर रहंदी आहे, असां करण लाइ कुझु बि करे वेहींदा आहियूं। कंहिंजो क़तल हुजे उहो बि करे वेहींदा आहियूं, पर पाण खे थोरी चूंदी बि बर्दाश्त न करे सघंदा। असां किथे महफ़िल में वियूं, किथे बि वियूं, किथे ॻाल्हियूं निकिरनि, ॿिए जी इज़त खे असां केतिरो बि उछालियूं, असांखे परवाह कोन्हे हूंदी। असां मज़ाक में ॿुधाईंदा आहियूं,
पर पंहिंजे लाइ थोरी गिला बि ॿुधी न सघंदा। पंहिंजे लाइ कोई हिकिड़ो लफ़्ज़ चवे हिकदमि आग बगोला थी वेंदा आहियूं, हिकदमि पंहिंजो पाण जे लाइ कंदा कुझु करे छॾींदा। जॾहिं असां पंहिंजे लाइ थोरी गिला बि नथा ॿुधी सघूं त पोइ पंहिंजे लाइ एॾी रुसवाई कीअं बर्दाश्त करे सघंदासीं? पंहिंजे लाइ ग़लति चीज़ खे ॾुख खे कीअं बर्दाश्त करे सघंदासीं? तंहिंजे करे असांखे इहा सम्झ ॾिनी वई त टी अख खे खोले करे रखो। टी अख खे खोलण जो मक़सदु आहे भई कॾहिं बि जीवन में दुख अचे ई न, दुख अचण खां अॻु में उनखे साड़े छॾो। कॾहिं ज़िंदगी में गिला न अचे, गिला अचण खां अॻु में ई उनखे ख़तमु करे छॾो। ज़िंदगी में कॾहिं ग़लति चीज़ न अचे जेका पोइ असांखे गिलारो बणाए, पर उन ग़लति चीज़ खे थियण खां अॻु अचण खां अॻु में ई जलाए करे ख़तमु करे छॾियो। ऐं जंहिं ॾींहुं असां पंहिंजी ॿुधी ऐं सम्झ जो सही इस्तेमालु कयोसीं, हक़ीक़त में असांजो पूरो जीवन सुखनि सां भरिजी करे हलंदो आहे, ख़ुशियुनि सां भरिजी करे हलंदो आहे। असां हमेशह रिलैक्स रहंदा। इन करे असां सच खे अहमियत ॾींदा आहियूं, कूड़ खे न। छाकाणि त कूड़ सिर्फ़ु टेंशन पैदा कंदो आहे, उनजो अवगुण इहो आहे। ऐं सच जो गुण सिर्फ़ु इहो आहे कि सच खे कॾहिं बि यादि कोन्हे रखिणो पवंदो, कूड़ खे सदाई यादि रखिणो पवंदो।